अपडेट के मौके सिंध हुकूमत की तर्जमान सुमिता अफजाल सैयद जो अपोजिशन लीडर अली खुर्शीदी जे बयान ते रद्द अमल। खबर अवासा शेयर कंदासीं। सिंध हुकूमत हादसे में औरत जे फोत थियण ते अफ़सोस जो इज़हार करे थी। सिंध हुकूमत मुतासिर खानदाननि सां दुख में बराबर जी शरीक आहे। अवासा अहम ख़बर शेयर कंदासीं। हादसनि जो सियासी फ़ाइदो खणण अपोजिशन लीडर जी बदतरीन मौक़े परस्ती आहे। हादसनि ते पंहिंजो सियासी दुकान चिमकाइण गैर इख़लाक़ी तर्ज़ जी सियासत ऐं नंढी सोच जी अलामत आहे। तर्जुमान जोड़ो चवण आहे। अहिड़ा बयान मुज़म्मत जोगा आहिनि जेके ॾुख जी घड़ी में अवाम बदिरां पंहिंजी नुमाइश जो ज़रियो बणिजनि। अपडेट के मौके सिंध हुकूमत की तर्जमान सुमिता अफजाल सैयद जो अपोजिशन लीडर अली खुर्शीदी जे बयान ते रद्द अमल। सिंध हुकूमत हादसे में औरत जे फौत थियण ते अफ़सोस जो इज़हार करे थी। संदसि चवणु आहे त सिंध हुकूमत मुतासिर खानदाननि सां ॾुख में बराबर जी शरीक आहे। हादसनि जो सियासी फ़ाइदो खणण अपोजिशन लीडर जी बदतरीन मौक़े परस्ती आहे। अपडेट कंदासीं। सिंध हुकूमत जी तर्जुमान जो चवण आहे त हादसनि ते पंहिंजो सियासी दुकान चमकाइण गैर इख़लाक़ी तर्ज़ जी सियासत ऐं नंढी सोच जी अलामत आहे। अहिड़ा बयान मज़म्मत जोगा आहिनि जेके ॾुख जी घड़ी में अवाम बदिरां पंहिंजी नुमाइश जो ज़रियो बणिजनि। खबर अवासा शेयर कंदासीं। सिंध हुकूमत जी तर्जुमान सुमिता अफजाल सैयद जो अपोजिशन लीडर अली खुर्शीदी जे बयान ते रद्द अमल। संदसि चवण आहे त सिंध हुकूमत हादसे में औरत जे फोत थियण ते अफ़सोस जो इज़हार करे थी।